अदा सोना मूंखे माफ़ कर। अॼु खां पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे इहा ज़ीनत मुंहिंजी सॻी भेण आहे। यार ॾींदसि वॾे भाउ करे। ओ अम्मा ओ भेण ज़ीनत अॼु तूं बचा मूंखे। तुंहिंजी ज़बान ते मूंखे को बि भरोसो न आहे। इन जे करे तोखे बख़्शि न कंदुमि। तो त सोढे जी दहशत दुनिया ते रुख में छॾी दी आहे। अरे तूं त मुंहिंजे आॾो कचे भितर वांगुरु आहीं। मां टोड़ींदो साईं न त ज़री ज़री असां न मिलंदे। छो तो मारी मुझे पुट के? अरे मुझे पुट के मारे छॾिस मुझे पुट के। अरे अरे आउं त किथे जीव कान रहंदस। छॾ आउं चवां थी छॾ मुझे पुट के। न मारीस छॾियोसि मुझे पुट के न मारियो। न मारियोस। अरे रन छा थियो थी? अधु राति जो तहूं कूकू शुरू करे ॾिनी थी। छा जो मातम थी करे? अच्छा को बवाई तो ख्वाब पे ॾिठो। मुझे पुट के मारन पिया मारिस पिया मुझे पुट के। ख्वाब? कहिड़ो ख्वाब? ये तू कुड़की छो थी? तो वारी थी निभागी चोरी आहे न। उन सुमण मन मूंखे धमकी ॾिनी हुई त ॾिस जाए हाँ तुंहिंजे पुट खे सोढे जता माराईंदसि। तो माराइस पई सोढो मारे पियो मुंहिंजे पुट खे। ऐं ॾिसां पई कहिड़ी निभागी मां या ॾिसांसि पई त मुंहिंजे पुट खे मारे पियो। इहो सोढो मुंहिंजा अम्मा कहिड़े निभागे घर में आयसि पंहिंजे पुट जी दुश्मन थी पियसि। अम्मा चंड के ॾिसी विछड़ल छो याद ईंदा आहिनि? राणी धीअ हाणे ख़त्म करी इहो सोग। ॾिस त सही कहिड़ी पंहिंजी हालत खणी कई अथई। कुझु त पंहिंजी सिहत जो बि सोच। अम्मा मूं तव्हां खां छा पुछियो ऐं तव्हां छा जवाबु ॾिनो? मां तुंहिंजे पीउ खे चई छॾियो आहे त तुंहिंजी शादी कराए। ज़िंदगीअ ते को भरवसो न आहे पुटु। मरण खां अॻु तुंहिंजी शादी त ॾिसां, तुंहिंजो घर आबाद थींदे ॾिसां। तुंहिंजो रिश्तो बि मूं ॾिठो आहे। हाणे तूं को नखरो न कजांइ। ख़ुदा जे वास्ते अम्मा हींअर मुंहिंजी ज़हनी हालत छा आहे ऐं पोइ बि तव्हां इहे ॻाल्हियूं करण खां नथा मुड़ो। मूमल वालिदिन खे जवान औलाद जे मुस्तक़बिल जो उल्को जीअण नाहे ॾींदो। हाँ वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।